कश्मीर गुडू में जसकम कारकुन सिंध दरिया ते गुलनि चावर करे एहतजाजी मुज़ाहिरो करे अगवणन ज़िले सदर वाली नो सबज़ोई शरफुद्दीन मज़ारी नसीबुल्ला मज़ारी रफ़ीक लाशारी मेहताब मज़ारी बेन ॻाल्हाईंदे चयो त इरसा एक्ट में तरमीम ऐं सिंध दरिया ते डेम ऐं नवां केनाल असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। इहा वफ़ाक़ हुकूमत जी भुल आहे त असां सिंध खे तबाह करणु कॾहिं बि कोन ॾींदासीं। शहीद बशीर ख़ान कुरैशी जा कारकुन अञा ज़िंदा आहिनि। सिंध दरिया सिंध जी मिल्कियत आहे। पीपी सरकार ऐं वफ़ाक़ हुकूमत खे सिंध वसीलनि ते कॾहिं बि धाड़ो हणणु न ॾींदासीं। सिंध खे हिकु साज़िश तौरु सुकाइण जी कोशिशि कई वई आहे। डेम ठाहे माना नओं ग्रुप जनता जीअं सिंध खे अॻे ई पाणी न मिले पियो। जेको पंजाब साम्राज्य आहे 5 3 4 फसल पियो खणे, जेकी सिंध आहे हिकु फसल खणण लाइ बि परेशान आहे। असां चऊं था त सिंधी माण्हुनि जी मिल्कियत सिंधु दरिया सिंध जी मिल्कियत आहे। को बि असां जीअं सिंध क़ौमी महाज हुजे पर को बि सिंधी गैरतमंद जेको बचो आहे उहो कॾहिं बि डेम क़बूल न कंदो। असां सिंध ते दरिया ते को बि डेम क़बूल न कंदासीं। असां जेलनि में वञण लाइ तयारु हूंदासीं। असां टार्चर सेलनि में वञण लाइ तयारु हूंदासीं। सिंधु दरिया ते को बि डेम ठहण असां बर्दाश्त न कंदासीं। असां हिन शइ जी हमेशह जेको आहे पीपी सरकार सिंध खे लुटियो आहे। कॾहिं डेम जे नाले सां, कॾहिं सीपेज जे नाले सां, कॾहिं कहिड़े मसइले हर वक़्तु जेको आहे पंहिंजी कुर्सी बचाइण जे चकर में ठहनि था, सिंधु दरिया ते धाड़ो हणनि था। इहो साम्राज्य जी वॾी साज़िश आहे ऐं असीं उन साज़िश खे नाकाम कयूं था। तेसि ताईं इहे डेम ख़तमु न कया विया तेसि ताईं जीअं सिंध क़ौमी महाज जेको आहे लगातार एहतजाज ऐं जदोजहद कंदी रहंदी। जीअं सिंध क़ौमी महाज एहतजाज जे रिकॉर्ड कयूं था त असांजे सिंध दरिया ते धाड़ो लॻो पियो वञे। रोज़ पंजाब जा नवां मनसूबा आहिनि। सिंध खे कॾहिं कहिड़े तरीक़े सां लुटियो फिरियो वियो, कॾहिं सिंध जा वसीला लुटिया विया। हाणे असांजो जापे जो मसइलो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।